हेलो साईं आउं छा करियां भला आउं करियां छा सर सर इते रोड इते सॼो सुनसान लॻो पियो आहे बाइक मुंहिंजी ख़राबु थी वई आहे का शइ ई कोन्हे आउं किथां कवरेज करियां भला 5 मिंट में कीअं थींदो तव्हां पाण साईं नौकिरी मां न कढ नौकिरी मां न साईं आउं ग़रीब आहियां आउं करियां कोशिशि करियां बाइक साईं ख़राबु सच में अलाए असां बाइक ख़राबु थी वई हा हा वरी छा थियो आवाज़ बंदि थी वियो वादा चाचा थोरो परे थी यार परे थी अब रोड पे ठाहियो न न रोड कोन्हे परे थी ओयो हिकिड़ो आऊं आहियां हेलो हीअ मुंहिंजी माई आहे 2 छोरा आहिनि छोरनि जी उमिरि आहे 12 साल 18 साल करे इहे लिखी असांखे शनाख्ती कार्ड ठाराए ॾे साईं शनाख्ती कार्ड कोन था आहे छा चाचा कुछ नलका ठाहिण आया आहियो यार पर साल बामर आया हुआ ऐं वॾेरे खे नलको हणी ॾेई आहे उनखे पाणी जी कहिड़ी ज़रूरत हा बा चाचा आउं टीवी वारो आहियां टीवी हा हा टीवी वारो आहियां थोरो हा 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 साफ़ ई आहियां बाबा तूं छा करियां हलो केपी ओ चाचा चाचा टीवी में न टीवी में हाँ फोटो कढो तो फोटो कट फोटो मना सुठा कढंदा आहियो फोटो कढूं टीवी में ईंदे मशहूर थी वेंदा हाँ हाँ फोटो कढो तुंहिंजो हाँ बापलो करे हल बोल हल हलिया ठीक है हलिया भैया खड़ा मैं हूँ मुझे मैं हूँ बिठी हलिया अरे रमजान फिल्म में आ बनाण ते वे हां आते वे भी आउं ॾिसी अठां नी का हेॾा ना हेॾा तू किथां आंदो था शहर में अठी आया आहियूं शहर में उठी आहे हाँ ना इन्हनि खे उॾा पिया वाह उॾा उॾा ते उॾा ए मुंहिंजी मायूं त बीठियूं आहियूं हा वियो साईं पोइ रेडी आहियो रेडी न मोहम्मद रमज़ान नालो आहे रमज़ान साईं मतलब यही साॻी मुंहिंजो तयारु आहियो न हाणे भले करियूं हा भले हल ठीकु आहे साईं पोइ हाणे पहिरियों सुवाल तव्हां खां कुझु पुछंदासीं त हीउ जेको मुल्क जो वज़ीर आज़म थी गुज़रियो आहे पोयों जेको असांजो हो हा इमरान ख़ान साहब तो इमरान ख़ान साहब जे ख़िलाफ़ जेका अदम एतमाद जी जेका तहरीक हली हुई उहा जेका कामयाबु ठही आहे सो उहो सही थियो या ग़लति थियो असांजे लाइ तव्हां इन ते थोरो रोशनी विझो हे तव्हां परियां करे हे थोरो परियां वियार अब तव्हां उॾां वियो यार उॾां चाचा वेठा आहिनि उॾां वियो बाबा उॾां वियो हाणे विया लिया बसि विया लिया हा साईं जो उहो सही थियो या ग़लति थियो ग़लति थियो बाबा मूंखे वॾो शौक़ु हो तंहिंमें आऊं बाबा हे बजरे बि मुंहिंजी ज़मीन जा इहे विकियमि हाँ थिया 50,000 ऐं वठियो कुकड़ वेड़ जो कुकड़ बाबा त मूं चयो हेको विढ़ंदो हेको मूंखे कमाए ॾींदो बाबा हुतां वठी ॻोठ में खणी विढ़े ई न हे मच करे वेठो रुगो बांगू ॾियो माण्हुनि खे उथारियो बसि हाणे आउं छा करियां हिनखे पैसा ज़ाया थी विया बेता त ॾिनई कोन जंहिंजी ज़रूरत हुई पोइ मूं सोचियमि का कुकड़ी वठी अचां हे खिलनि था साईं आउं कुकड़नि जे बारे में कोन पियो पुछां साईं हाँ इमरान ख़ान जे बारे में पुछां पियो न इन जी मूंखे ख़बर कोन्हे सभु ॻाल्हि चओ न मूंखे कोन्हे ख़बर जट माण्हू मुंहिंजी बनी जा केतिरा अहिड़ा मिठा मिसरी हिनखे छॾियो साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो साईं भला पुछां साईं अॻियां सां साईं मुल्की जेको हालात खे ॾिसंदे चलो तव्हां खां पुछां थो साईं मुल्की हालात खे ॾिसंदे जेको हींअर अफ़रा तफ़री वारो माहौल लॻो पियो आहे
उनमें तव्हांखे छा थो लॻे असांजे हिन खिते खे हिन इलाइक़े खे हिन पूरे मुल्क खे फ़ाइदो थींदो या नुक़सानु थींदो? नुक़सानु थियो हाणे 555 एकड़ मुंहिंजी ज़मीन आहे, पाणी ठुप कोन्हे आई, हे बंजर लॻी पई, हेॾे परियां परियां ताईं का शइ कोन्हे, त नुक़सानु थियो न बाबा। हे ॿजरे बि हुन में गिदरा पोखिया आहिनि, बसि हिन में पाणी त आहे कोन। हितां असांखां 5 रुपया किलो वठनि, शहर में वञी 50 रुपया किलो ॾियनि, असांखे कहिड़ो फ़ाइदो? साईं आउं तव्हांखे छा पियो पुछां साईं? पाणी न ॾेई छॾीनि बदीन खे, हाय ॻाल्हि पंहिंजी वठो करे साईं। आउं चलो ॿियो सुवाल थो पुछां। हाणे मुआई मयूं वयूं, हे गुलामू जी बनी में वयूं, साईं आउं करियां पियो न, ख़ुशी करियां पियो। हा कौन वेंदी गुलाम ॾो वञण ॾे। साईं बनी छॾियो मेन के बाद त छॾियो 2 मिंट चाचा, 2 मिंट माट कर की बैटरी न लो थी वञे। 2 मिंट आउं पुछी वठां। हा मूंखे साईं नवाज़ शरीफ़ जेको असांजे मुल्क जो 3 चकर वज़ीर आज़म थी गुज़रियो आहे, ऐं जेको आहे जिनजी हुकूमत ख़तमु थियण खां पोइ ऐं उहो यकदमि बीमारी जो बहानो करे मुल्क खां फ़रार थिया, केस बेस हुन ते कुझु हुआ, सो तव्हां छा था पियो उहे ॿाहिरि को भॻो सही कई या ग़लति कई? केरु? नवाज़ शरीफ़। ए छोरो नवाज़ घर आयो? न असां कोन ॾिठो थी बाबा। मूं हिन नवाज़ छोरे खे पंहिंजो सम्झो बाबा। घर में जीअं बच्चनि खे आउं रखंदो आहियां तीअं हुन छोरे खे रखियमि। ॾिनमि हिकिड़ी ॿकरी, मूं चयो बाबा हे ॿकरी तुंहिंजे हवाले आहे बाबा, इन जो चारो, इन जो बरसिंग, इन जो खीर, इन जी हर शइ तोखे करणी आहे, किलो बिलो हर शइ मन करे। मूं चयो मन हिन खे मचाए, ए ॿकरी कहिड़ी भरणी ॿकरी, 5 किलो खीर ॾे। सो नवाज़ छोरे अहिड़ो असर कयो, सफ़ा ई सनड़ी करे, सफ़ा ई कांगड़ी करे ऐं खणी रवानो थी वियो। पोइ भाणसे खे मोकिलियईं, चई वञी मोहन भाणसे खे आउं छा करियां, ॿकरी तो छोरो खणी वियो न। हाणे अलाए केॾा बजे आउं नवाज़ शरीफ़ जे बारे में बाबा इहो मूंखे हिन जी शरीफ़, अरे शरीफ़ कोन हो, हे बदमाश छोरा, कंहिंजी कोन था ॿुधनि। साईं आउं कंहिं जो सही त जवाबु ॾियो, तव्हांखे ख़बर कोन्हे या मुल्क में कोन था रहो छा साईं? तव्हां ॾिसो मथां ई ग़रीब माण्हू आहे, गरीब माण्हू आहे साईं, मुल्क में रहो था साईं। तव्हां खां ॿियो सवाल थो पुछां PP ऐं MQM जे बारे में। MQM में PP जा जेके सिंध जे अंदरि जेके मुआहिदा कया विया आहिनि, सिंध ते जेके मुआहिदा कया विया आहिनि, तव्हां सिंध जो मुस्तक़बिल छा था ॾिसो साईं? छा ॾिसां इन्हनि खे बि, छा ॾिसां? हे चङनि मुड़ुसनि खे मूं वञी दान ॾिनी, मूं चयो मुंहिंजी ॿकरी जेकी आहे सो नवाज़ खणी वियो, महिरबानी करे असांखे मोटाए ॾियो। न बाबा न, उन्हनि ॿुधी ई कोन मुंहिंजे। ऐं वरी छोरे खे कहूं चङो मुड़ुसु, छोरे जे वात मां किक बि करे निभागे ॻाल्हाइणी न अचे, उनखे चङो मुड़ुसु कहूं। ए बाबा मुंहिंजी ॿुधे ई न, निभागो ज़नानू छोरो शहर जो, उनखे हाणे ॻोठनि जा तो फ़ैसिला करे। ए बाबा मुंहिंजी ॿकरी खणी आहे, महिरबानी करियो। बाबा न का दात न फरियाद, मुर्गो चवंदो बाबा असांखे आसरा ॾींदे कुझु कोन थियो बाबा। कुकड़ जो बचो वरी मूंखे वापसि वठी कोन ॾिनो, खाई खपाई का शइ कोन छॾऊं। हाणे न खीर आहे न पाणी आहे न, का शइ कोन। साईं पोइ कंहिं सही को जवाबु सही कोन पियो ॾे, नौकिरी वई मुंहिंजी। हे छा आहे? राज भला ॿियो सवाल थो पुछां। हे गिदरा मां शहर मां आंदा आहिनि, शहर हितां खां 2 किलोमीटर परे, हे परे ताईं कंहिंजी बनी आबाद कोन्हे। हे सिर्फ़ु मुंहिंजा 2 जिरेब गिदरनि जा बीठा आहिनि। तूं चईं तो तुझे चोरी कया ना, पोइ वरी ये हमारा मुझा गिदरा पटिया है। अरे बाबा हे मुझा गिदरा बच्चन जी रोजी बच्चन ए लाए कोने खाया तो जा ना गिदरा बेटा कौन खाया ना सब पहले वठी आया हूं चाचा को मिनट छाड़े जाए ला रे
जी त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मुल्क जे अंदरि ॾाढी नाज़ुक सूरतहाल थी चुकी आहे। मुल्की पार्टियूं पाण में विड़ी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि जी हालत बदहाल थी चुकी आहे। पंहिंजे हक़नि लाइ विड़नि पियूं, पंहिंजे लाइ जदोजहद कनि पियूं ऐं तव्हां ॾिसी सघो था त अवाम जेका आहे बुख ऐं बदहाली जे अंदरि वरी बि हक़ ऐं सच जे नारनि ते हली करे पंहिंजो हक़ वठनि पियूं ऐं तव्हां ॾिसी सघो था हीअ अवाम जेको हाणे जागी चुकी आहे सच लाइ ऐं पंहिंजे जेके आहिनि हक़नि लाइ जागी चुकी आहे। तव्हां ॾिसी सघो था। जो इमरान बलोच, कैमरामैन केरु कोन्हे, महिरबानी।